अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारी, बरसात मरी में बर्फ़बारी, हवाऊं थधि वधाए छॾी। सियाहनि जी दाख़िला महदूद, रुगो होटल बुकिंग वारनि खे इजाज़त। हुंज़ा में बर्फ़बारी, रोड रस्ता बंद। औरक ज़ईन ऐं भरपासे जे इलाइक़नि में बर्फ़बारी, आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि में भी बर्फ़बारी। सियाहुनि लाइ मुश्किलातूं, बलूचिस्तान में बरसात ऐं बर्फ़बारी बाद आम ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। इस्लामाबाद में सीड़पकारी लाइ दोस्ताणो माहौल फराहम कंदासीं। पंहिंजे बयान में मोहसिन नक़वी वधीक चयो आहे त ओवरसीज़ पाकिस्तानियुनि जे आसासनि जी इसो सैकड़ो हिफ़ाज़त यक़ीनी बणाई वेंदी। एमक्यूएम जे वज़ीरन असेंबली मेंबरनि अख़बारनि खां सिक्योरिटी वापस। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फारूक सत्तारी, मुस्तफ़ा कमाल खां सिक्योरिटी वापस वरिती वई। ज़रन मौजब अनीस कायम खानी ऐं अपोजिशन लीडर अली खुर्शीदी खां भी सिक्योरिटी वापस वरिती वई आहे। एमक्यूएम पारां गणती जो इज़हार अॼु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस तलब करे वरिती। उमरकोट में क़त्ल थियल नौजवान इस्माइल समेजो जे केस में अॻु भराई, पुलिस मक़बूल जे सोट खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रन मौजब जवाबदार अल्लाहदाद समेजो खे हैदराबाद जे सदर वारे इलाइक़े में गिरफ़्तार कयो वियो। 2 ॾींहं अॻु नौजवान इस्माइल समेजो खे गलो कपे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो।